अस्सलाम वालेकुम। अल्लाह जे फज़ल करम ऐं शुक्र सां अॼु जी वीडियो कयूं था शुरू। कशिश टीवी ऑफिशियल जे तरफ़ां मां तव्हांजो दोस्त राशिद अली। अॼु जी वीडियो ट्यूटोरियल में मां तव्हांखे ॿुधायां त असां गूगल जो अकाउंट जीमेल कहिड़े तरीक़े सां क्रिएट करे सघूं था ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां सिक्योर्ड बि करे सघूं था। इन वीडियो ट्यूटोरियल में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि। त वीडियो खे स्टार्ट करण खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो नंढो अर्ज़ु आहे, अगरि आप मुंहिंजे चैनल ते नया अची विया हो त चैनल खे सब्सक्राइब कयो, उनखां बाद में हिन घंटी खे ज़रूरु दबायो ताकि फ्यूचर में जेतिरी बि वीडियोज़ अचनि उन्हनि जो नोटिफिकेशन अव्हांखे मिलंदो रहे। त वीडियो खे शुरू था कयूं। सब खां पहिरियां आईडी क्रिएट करण लाइ तव्हांखे पंहिंजो ब्राउज़र ओपन करणो पवंदो। ब्राउज़र ओपन करण खां पोइ हिते सिंपली तव्हांखे लिखणो पवंदो google.com। त जीअं ई google.com तव्हां टाइप कंदो उनखां बाद में हिन टाइप जी विंडो तव्हांजी स्क्रीन ते ओपन थी वेंदी। हिते सिंपली तव्हांखे साइन इन ते क्लिक करणो। साइन इन ते क्लिक करण खां बाद में हिन टाइप जी विंडो तव्हां वटि खुली ईंदी। हिते तव्हां वटि ऑलरेडी अकाउंट आहे त तव्हां हिते साइन इन करे सघो था। असांखे न्यू अकाउंट क्रिएट करणो आहे। सिंपली हिते असां क्रिएट इन अकाउंट जीअं क्लिक कंदासीं हिकिड़ी ॿ ऑप्शन तव्हां वटि पॉपअप थी वेंदा, फॉर माई सेल्फ एंड टू मैनेज माई बिजनेस। त सिंपली असांखे फॉर माई सेल्फ ते क्लिक करणो आहे। जीअं तव्हां इन ते क्लिक कंदो त तव्हां वटि हिकु नओं पेज ओपन थी वेंदो। त हिते लिखियलु हूंदो क्रिएट योर गूगल अकाउंट। त तव्हां पंहिंजो गूगल अकाउंट ठाहियो। त सिंपल पहिरें में तव्हांखे सिंपली पंहिंजो नालो टाइप करणो आहे। सिंपल हिते जीअं मुंहिंजो नालो राशिद अली आहे, ठीकु आहे, त मां फर्स्ट नेम में राशिद ऐं लास्ट नेम में अली थो लिखां। त उनखां बाद में तव्हांखे जेका गूगल आई डी ठाहिणी आहे उन जे बारे में हिते लिखणो आहे। त मां हिते लिखां थो ज़ारटेक जे नाले सां, फॉर एग्ज़ाम्पल मां ठाहियां पियो। उनखां बाद में मां तव्हां पंहिंजो नालो बि हिन में लिखी सघो था। मां सिंपली हे ॾिनो आहे ज़ारटेक। उनखां बाद में हिते तव्हांखे पंहिंजो पासवर्ड ॾियणो पवंदो। पासवर्ड जे हवाले सां मां तव्हांखे थोरो गाइड कंदुमि त तव्हां हिते पासवर्ड जेको आहे पहिरियों लफ़्ज़ कैपिटल में, फॉर एग्ज़ाम्पल मां लिखां थो राशिद, फॉर एग्ज़ाम्पल जो मूंखे अगरि पासवर्ड लिखणो आहे त सिंपल पहिरियों लेटर तव्हांखे कैपिटल लिखणो पवंदो। उनखां बाद में को बि लफ़्ज़ जेके ॿिया आहिनि वर्ड आहिनि उहे सिमिलर में। उनखां बाद में सिम्बोल ज़रूरु यूज़ कंदा कयो, छो त इन सां अकाउंट वधीक सिक्योर थो थी वञे। सिम्बोल मां मुराद हीअ आहे जीअं डॉलर जी साइन थी वई या हैश जी साइन थी वई, अहिड़े टाइप जो सिम्बोल ज़रूरु यूज़ कयो। उनखां बाद में तव्हां नंबर यूज़ कयो को बि। उनखां बाद में दोबारा का साइन यूज़ कयो ऐं उनखां बाद में सिमिलर में को वर्ड लिखो। जीअं मां ABCD लिखां थो। हिन टाइप जो पासवर्ड तमामु घणो सिक्योर बि हूंदो आहे ऐं हैक थियण जो ख़तरो हिन में घटि हूंदो आहे। त इन टाइप जो तव्हां पासवर्ड पंहिंजे ID लाइ रखे सघो था। इहो तव्हां ते डिपेंड करे थो त तव्हां कहिड़े तरीक़े सां हिननि खे पंहिंजे नाले सां रखो था या कुझु ॿिए वर्डिंग में रखो था, पर हे पासवर्ड जेको आहे सिक्योर हूंदो आहे। त अहिड़े टाइप जो पासवर्ड ॾियण खां बाद में सिंपली तव्हांखे नेक्स्ट ते क्लिक करणो पवंदो। जीअं नेक्स्ट ते क्लिक कंदो, हे त चवे त हे ऑलरेडी वरितलु आहे, त हिते मां हिन खे कयां थो 110, ठीकु आहे। तव्हां ॾिठो त मुंहिंजो जेको आहे ज़ारटेक 110@gmail हे कोन्हे हिन में अवेलेबल, त हिते मूं वटि अची वियो। तव्हां उनखां बाद में मोबाइल नंबर प्रोवाइड करिणो आहे। हिते मां मोबाइल नंबर ॾियां थो। नंबर ॾियण खां बाद में तव्हांखे हिते पंहिंजी डेट ऑफ बर्थ ॾियणी आहे। उनखां बाद में हिते तव्हांखे पंहिंजो जेंडर ॾियणो आहे। त जेंडर ॾियण खां बाद में सिंपल तव्हांखे हिते नेक्स्ट ते क्लिक कंदो। उनखां बाद में हाणे चए थो तव्हां अगरि पंहिंजो जेको नंबर आहे वेरीफाई करणु चाहियो था या न, त हिन में ज़रूरी आहे त तव्हां जेको नंबर ॾियो था उहो हुन में पंहिंजो वेरीफाई करायो। त सिंपली वेरीफाई करण लाइ हिते हिकिड़ो सेंड ते क्लिक करिणो पवंदो। जीअं सेंड ते क्लिक कंदो त हिन नंबर ते तव्हांखे हिकिड़ो OTP सेंड कंदो, हिकिड़ो कोड सेंड ईंदो जेको तव्हांजी सिम ते ईंदो। वटि मौसूल थी चुको आहे। मां OTP हिन खे ॾियां थो हींअर। तव्हांखे हिते पंहिंजो OTP टाइप करणो पवंदो। जेको नंबर तव्हां ॾिनो आहे उन ते तव्हां वटि OTP ईंदो, हिकिड़ो कोड ईंदो गूगल जे तरफ़ां, उहो तव्हांखे हिते कोड ॾियणो आहे। उनखां बाद में तव्हांखे सिंपली वेरीफाई ते क्लिक कंदो त तव्हांजो जेको आहे अकाउंट क्रिएट थी वेंदो। त उनखां बाद में सिंपली हिते चए थो गेट मोर, ठीकु आहे, हिन खे तव्हांखे सिंपल स्किप करिणो आहे। स्किप करण खां बाद में तव्हांखे हे पॉलिसी जे बारे में ॿुधाईंदो कुझु, उनखे बि एग्री करिणो आहे। उनखां बाद में तव्हांजो अकाउंट जो गूगल अकाउंट आहे उहो क्रिएट थी चुको आहे। हाणे इन में कहिड़ी कहिड़ी सेटिंग्स हूंदियूं आहिनि अकाउंट खे सिक्योर करण लाइ, उन जे बारे में मां तव्हांखे थोरो गाइड कंदुमि। सिंपली तव्हांखे हिते राइट क्लिक कंदो तव्हांजे हिन अकाउंट ते। उनखां बाद में लिखियलु हूंदो तव्हांखे मैनेज योर गूगल अकाउंट। त सिंपली इन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे।
त हिते जीअं ई तव्हां क्लिक कंदो त तव्हांजो गूगल अकाउंट जी जेका सिक्योरिटी ऐं सेटिंग्स वग़ैरह हूंदी उहा ओपन थी वेंदी। सिंपली हिते तव्हांखे पर्सनल इंफॉर्मेशन ते अचिणो आहे। पर्सनल इंफॉर्मेशन ते अचण खां बाद में तव्हां वटि हिते ॾिसो त तव्हांजो जेको बि तव्हां फॉर्म में फिल कयो उहा शइ हिते अवेलेबल आहे। त हिते तव्हांजो नालो जीअं मां ॾिनो राशिद अली, डेट ऑफ बर्थ ॾिनी हुई, जेंडर ॾिनो हो, पासवर्ड ॾिनो हो, उन खां बाद में कॉन्टैक्ट इन्फो जेको ॾिनो हो, नंबर ॾिनो ऐं प्लस में ID जेका ॾिनी हुई। त उन खां बाद में हिते असां अचूं था सिक्योरिटी ते। सिक्योरिटी में तव्हां वटि हिते ॿ आहिनि, ठीकु आहे। 2 स्टेप वेरिफिकेशन अगरि तव्हां हिन में ऑन कयो था त वधीक बहितरु आहे। 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन करण जो कहिड़ो तरीक़ो आहे, सिंपली तव्हां हिते 2 स्टेप वेरिफिकेशन ते क्लिक कंदो, उन खां बाद में तव्हांखे सिंपली गेट स्टार्टेड करिणो पवंदो। उन खां बाद में तव्हांजो पासवर्ड ID रीडायरेक्ट थी वेंदी। सिंपली हिन में जेको तव्हां पासवर्ड ॾिनो हो बाद में सिंपली तव्हां दुबारा नेक्स्ट कंदो त तव्हांजो पेज रीडायरेक्ट थी 2 स्टेप वेरिफिकेशन ते अची वेंदो। हाणे हिते चवे थो त तव्हां उहो नंबर ॾियो जंहिं ते तव्हांजो OTP अचे। जॾहिं बि असां की ॿिए कंप्यूटर ते या मोबाइल ते जॾहिं पंहिंजी ID लॉगिन कंदासीं त फस्ट ऑफ ऑल उन ते असां वटि हिकिड़ो वेरिफिकेशन कोड ईंदो, उन खां बाद में ई तव्हांजी ओपन ID थी सघंदी, अदरवाइज़ ओपन न थींदी। 2 स्टेप जो मतिलबु इहो ई हूंदो आहे त तव्हांजी ID जेका हूंदी आहे सिक्योर हूंदी आहे, तव्हांजे नंबर सां उहा लिंक हूंदी आहे। त उन सां सिंपली तव्हां हिन में टैक्स रखे छॾियो त वधीक बहितरु आहे। मां हिते टैक्स थो रखां, उन खां बाद में सिंपली नेक्स्ट थो कयां त मूंखे हे हिकिड़ो वरी कोड सेंड कंदो जेको मुंहिंजे मोबाइल नंबर ते ईंदो। ठीकु आहे, मथां मुंहिंजो मोबाइल नंबर आहे, मूंखे वरी मौसूल थी चुको आहे नंबर। ठीकु आहे, हिते मां OTP ॾियां थो 95 63 46। ठीकु आहे, उन खां बाद में सिंपली तव्हांखे हिन खे नेक्स्ट कंदो, तव्हांजी पिन जेका वेरीफाई थी वेंदी ऐं हिते तव्हांखे सिंपली 2 स्टेप वेरिफिकेशन टर्न ऑन करे छॾिणो पवंदो। त तव्हांजो जेको अकाउंट आहे हाणे सिंपली हिते ॾिसो तव्हां वटि त वेरीफाइड लिखिजी आयो आहे, नंबर बि वेरीफाइड लिखिजी आयो आहे ऐं तव्हांजो जेको अकाउंट आहे उहो सिक्योर थी चुको आहे। वापसि मां हिते मैनेज योर अकाउंट ते वञा थो, उन खां बाद में मैं सिक्योरिटी ते वञा थो त तव्हांजो हिते ॾिसो 2 स्टेप वेरिफिकेशन हिते ऑन थी चुको आहे। इन खां अलावा बि तव्हां वटि खोड़ ऑप्शन आहिनि जेके तव्हां हिन में वधीक सेटिंग लाइ करे 2 स्टेप वेरिफिकेशन खां वधीक बहितर ॿी का शइ कोन्हे। सिंपल तव्हां जॾहिं बि कीअं बि प्लेटफॉर्म ते अगरि इन ID सां पंहिंजी ID सां लॉगिन कंदो त फस्ट ऑफ ऑल तव्हांखे वेरिफिकेशन ॾियणी पवंदी। उहा वेरिफिकेशन तव्हांजे नंबर ते हिकु कोड गूगल सेंड कंदो। जेसि ताईं उहो कोड तव्हां ID में न लॻाईंदो तेसि ताईं तव्हां वटि उहा ID लॉगिन न थींदी। 2 स्टेप वेरिफिकेशन एक्टिव करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हांजो अकाउंट सिक्योर रहे। त हिते सिंपली मां Gmail टाइप कयां थो त मुंहिंजो अकाउंट हींअर सक्सेसफुली क्रिएट थी चुको आहे ऐं मां हाणे हिन खे किथे बि फेसबुक में या ट्विटर में या ॿिए प्लेटफॉर्म जेके सोशल प्लेटफॉर्म लाइ बि यूज़ करे सघां थो। सिंपली ॾिसी सघो था त हिते मुंहिंजो जेको Gmail आहे रिडायरेक्ट थी ओपन थी चुको आहे। त मुंहिंजी Gmail जेका ID आहे हिते तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजो जेको Gmail आहे उहो क्रिएट थी चुको आहे। 2 स्टेप वेरिफिकेशन जो बि अची वियो आहे त तव्हांजो अकाउंट जेको आहे 2 स्टेप वेरिफिकेशन हिते ऑन थी चुकी आहे। अॼु जी वीडियो में एतिरो ई हो। होप इहो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई आहे त वीडियो को लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं वधीक अगरि तव्हांखे का बि शइ पुछणी हुजे त हेठां कमेंट बॉक्स में तव्हां मूंखां पुछी सघो। वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।